वाई पांदी का ख़बर शेयर कंदालूं। वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन ऐं शहरिन जो मुज़ाहिरो धरणो हयो वियो आहे। सियासी समाजी धुरिन ऐं शहरिन गोरख चौक ते धरणो हयो। वाही पांदी में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब थी चुकी है। पुलिस अमन अमान कायम करण में मुकम्मल तौर नाकाम थी वही है। नाअहल SHO के हटाए फुर थियल सामान वापस करायो वञे। अॻवान पारां इहो चयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालूं। वाही पांदी खां वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन ऐं शहरिन जो मुज़ाहिरो धरणो हयो वियो आहे। सियासी समाजी धुरिन ऐं शहरिन गोरख चौक ते धरणो हयो आहे। वाही पांदी में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब थी चुकी है। अॻवाननि जो इहो चवणु आहे। पुलिस अमन अमान कायम करण में मुकम्मल तौर ते नाकाम थी वही है। अॻवाननि जो चवणु आहे त नाअहल SHO खे हटाए फुर थियल सामान वापस करायो वञे। ख़बर शेयर करियो नाज़रीन अवां सां। वाही पांदी का पुलिस अमन अमान कायम करण में मुकम्मल तौर ते नाकाम थी वही है। अॻवाननि जो इहो चवणु आहे। वाही पांदी का ख़बर शेयर करियो। वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन ऐं शहरिन पारां मुज़ाहिरो कयो वियो आहे।